अबा तू काॾे हलियो वियो हुएं? असां तुंहिंजे लाइ केॾो परेशान हुयासीं। हिते ई हुई मामा। पुट इहो ॿुधाए त काॾे निकिरी विए? बाबा जगह जो बंदोबस्त करण वियो हुउसि। हिते हाणे दुश्मन मूंखे सुख सां रहण कोन ॾींदा। पोइ तुंहिंजी भेण जो छा थींदो जेकॾहिं असांखे ॻोठु छॾे हलियासीं त? अमा अदी जो त अलाह मालिक आहे, उहो रब आहे न, उहो ई अदी जी हिफ़ाज़त कंदे। बाक़ी जेकॾहिं हिते रहियल हूंदासीं न, इज़त सां असांखे केरु बि रहण कोन ॾींदो। दुश्मन रोज़ पिया मुंहिंजी बेइज़ती कंदा। माई सभाई बि पंहिंजे ॿारनि तरफ़ निकिरी वई पुट। उन इहो सुठो कयो बाबा जो भाॼी पंहिंजे ॿाहिरनि निकिरी वई। हिते त असां पाण परेशान हुयासीं, त उनखे किथे वरी रहायूं हा। पुट असां सभु गॾिजी हली करे सांवल वारनि खां माफ़ी घुरूं त? न मां न, हाणे उन्हनि ज़ालिमनि खां माफ़ी घुरण जी ॻाल्हि बिल्कुलु न कजाए। जॾहिं त मां उन्हनि जो ॾोही बि न आहियां, पोइ बि उन्हनि जो ज़ुल्म असांजे मथां ख़तमु थिए ई नथो। हाणे ज़ुल्म जो बदिलो हाणे ज़ुल्म सां ई ॾियणो पवंदो। अकेलो ज़रूरु आहियां जिजल मां, पर एतिरो कमज़ोर बि न आहियां। चाची जेको ईद जो सामान ईंदो न, उनजी लिस्ट मूं तयारु करे छॾी आहे। सयूं त अदी सलीमत खां वठंदी आहे न। हथरादू सयूं आहिनि, बाक़ी उज़ई जे लाइ सांवल छेलो वठी छॾियो आहे। छोकिरी तोखे ईद जे लाइ कुझु खपे त ॿुधा। न मासी, कपिड़ा ऐं सैंडल तव्हां वठी ॾिनो आहे, बाक़ी हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे। हा चओ। शादी खां पोइ हीअ मुंहिंजी पहिरीं ईद आहे। सोचां पई त हीअ ईद मां पंहिंजे अम्मा ऐं बाबा सां गॾु कयां। तुंहिंजे चवण खां पहिरीं असां सांवल ऐं हैदर खे चई छॾियो आहे त पारस जी इहा पहिरीं ईद आहे, वञी माइटनि में कंदी। महिरबानी चाची। महिरबानी छाजी, थी सघे थो हैदर बि तोसां गॾु हले। हा अधो हैदर तोसां ई गॾु हलंदो ऐं मां बि हुनखे मिनत कंदसि। इहो त अञा बि भलो आहे, छो त हैदर खे मूंसां गॾु ॾिसी अम्मा ऐं बाबा खे ॾाढो सुठो लॻंदो। हू सम्झंदा त हैदर मूंखे दिलि सां ज़ाल क़बूल कयो आहे। हैदर त तोखे दिलि सां ज़ाल तस्लीम करे थो, पर तूं बि त पंहिंजे ज़िद सां लहो न। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।